बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 6हीं दर्जे जो अॼु सबक़ 7 पढ़ंदासीं। उन जा सुवाल ऐं जवाब। सबक़ जो नालो आहे वतन। सवाल आहे, हिन नज़म में सिंध सूबे जा कहिड़ा कुदरती भाङा ॿुधाया विया आहिनि। हिन नज़म में सिंध सूबे जा कहिड़ा कुदरती भाङा ॿुधाया विया आहिनि। जवाब, हिन नज़म में लाड़, थर ऐं खीर थर जा कुदरती भाङा ॿुधाया विया आहिनि। लाड़, थर ऐं खीर थर जा कुदरती भाङा ॿुधाया विया आहिनि। सवाल आहे, शाइर सिरीज़ जूं कहिड़ियूं पोखियूं बयानु कयूं आहिनि। जवाब, शाइर ॿाझर, कणिक ऐं सारियुनि जे पोखनि या फ़सलनि जो बयानु कयो आहे। ॿाझर, कणिक ऐं सारियुनि जे पोखनि या फ़सलनि जो बयानु कयो आहे। सवाल, शाइर लाड़ जे कहिड़े फ़सल जो ज़िक्र कयो आहे। जवाब, शाइर लाड़ जे ॻाढ़नि चांवरनि जो ज़िक्र कयो आहे। शाइर सवाल आहे, शाइर थर जे बारे में छा चयो आहे। शाइर थर जे बारे में छा चयो आहे। जवाब, शाइर थर जे बारे में चवे थो त थर जी थधिड़ीअ वारीअ ते वसकारो थिए। शाइर थर जे बारे में चवे थो त थर जे थधिड़ी वारीअ ते वसकारो थिए त भरपट खे बाग़ बणायूं। हीअ असांजे सबक़ 7 वतन जा सवाल ऐं जवाब।